वमन यतवल्लल्लाह पो जेको अल्लाह के पंहिंजो वली बणाईंदो जेको चवंदो त मुंहिंजो वली मुंहिंजो वारिस मुंहिंजो मददगार आहे अल्लाह चओ न अल्लाह वमन यतवल्लल्लाह वरसूलहू ऐं अल्लाह जे रसूल के जेको पंहिंजो वारिस ऐं वली बनाईंदो पोइ छा थींदो वल्लज़ीन आमनू ऐं उन्हनि माण्हुनि जन ईमान आंदो उन्हनि खे बि पंहिंजो वली बणाईंदो अल्लाह भी वली रसूलुल्लाह भी वली ऐं मोमिन बाननि खे बि पंहिंजो वली बनाईंदो हाणे रब थो फरमाए इन जो अंजाम आकबत उन जी छा हूंदी फ़इन हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून हाणे ये अल्लाह जे टोले जा माण्हू यो अल्लाह जो टोलो हिज़्बुल्लाह केर अल्लाह जी जमायत अल्लाह जी जमायत केड़ी आ बुधो कुरान जूं 2 आयतूं माइदा सूरत सगोरी जूं 2 आयतूं ॿुधाइन थियूं पियूं त अल्लाह जे टोले वारा हिज़्बुल्लाह अल्लाह जी जमायत वारा उहे माण्हू सभ जेके अल्लाह खे पंहिंजो वली सम्झंदा आहिनि ऐं रसूलुल्लाह खे पंहिंजो वली सम्झंदा आहिनि ऐं मोमिननि खे पंहिंजो वली सम्झंदा आहिनि ये न अल्लाह जे टोले वारे पोइ जेको अल्लाह जे टोले में अची वियो उनजो छा आकबत थींदी अल्लाह जो फ़ैसिलो आहे त इहे ई ग़ालिब रहंदा इहे ई सोभारा हूंदा इहे ई कामयाब हूंदा इहे ई सोभारा हूंदा जेके अल्लाह जे टोले वारा आहिनि जो को वारिस मददगार न हुजे सो निधन को न वे निधन का केर है अल्लाह जो कुरान वमन युदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थी वियो उन्हें जो न को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो जो वली नाहे जो मुर्शिद नाहे यो गुमराह हुआ मुझा दोस्तों असां भाग वारा आहियूं जो असां जा वली आहे अज़ीज़ान मोहतरम अल्लाह तबारक व तआला वली आ मददगार अल्लाह खुद पावर वारो कुवत वारो ताकत वारो आ उन जो रसूल भी वली आ मददगार आ मदद करण वारो आ ऐं उन जा मोमिन बाना भी वली आहिनि मददगार आहिनि मदद कंदा आहिनि पर फर्क इहो आ त अल्लाह जी कुवत उन जी ज़ाती आ वो खुद पावर वारो आ ऐं रसूलुल्लाह के या वलीउल्लाह के या अली के या नबी के जे ताकत आहे त उहा अल्लाह जी तिनला अता कयल आ वली अगर मदद कंदो आ त बे इज़्निल्लाह बे मशीयतिल्लाह बे हौलिल्लाह बे कुव्वतिल्लाह बे कुदरतिल्लाह अल्लाह दे मशीयत इरादे सां अल्लाह दे मर्ज़ी सां वली मदद कंदो आ पर अल्लाह जी कुव्वत सां उनके रब जे तरफां कुव्वत मिली जेको इए अकीदो रखे न अल्लाह जी कुवत न तस वली वट पंहिंजी कुवत आ पंहिंजी ज़ाती कुवत इहो अकीदो अहले सुन्नत जो अकीदो नाहे जेको चवे नबी जी पंहिंजी ज़ाती कुवत आ
यो अहले सुन्नत जो अकीदो नहीं असा जो ईमान त नबी पावर वारो वली पावर वारो पर वो पावर अल्लाह जो दिनल नबी मदद कंदो अल्लाह जे अमर सां अल्लाह जी मशीयत सां वली मदद कंदो अल्लाह जे कुवत सां अल्लाह जे मनशा सां अल्लाह जे इरादे सां। शिरक छाजो आहे हाँ ओ मुंहिंजा दोस्तो जिनके अल्लाह पंहिंजो वली बणाईंदो उनके अल्लाह पावर ॾींदो उनजे ज़बान में तासीर रखंदो उनजे अखियुनि में नूर रखंदो यो आम नूर तो हर अखियुनि वारे के पर अल्लाह जे वली के उहो नूर ॾींदो जो नज़र तो इला बिला दिल्लाहि जमा कखरदलतिन अला हुकुम इत्तिसाली। सारी दुनिया में रब जा शहर इए थो ॾिसां जीअं तरीअ ते सरियं जो दाणो नज़र ईंदो वाह सोना दस्तगीर तुझी निगाह इत्तकू बिफरासतिल मोमिन वहुव यनजुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी फरासत खां ॾिजो छो त वो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो